जिंगल बेल जिंगल बेल बजे तो अच्छी डोरी बोरो बोरो झोलो खानी बजे तो पोड़ो बजे तो सहे आने तो पोड़ो बजे तो ते सहे आने तो तबड़क 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 छा हुंदी आहे? पोड़ो बजे तो कि घोड़ो बजे तो? बजे तो बजे तो बजे तो पोड़ो बजे तो बजे तो छा रुके कोन बजे ही बजे तो पी वी करे आयो आहे छा? ना ना पोड़ो खोराक खाई आयो है सिंधी है सेंटा आए मो सेंटा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, सेंटो सर्दीअ में अचे तूं गर्मी में कीअं आयो आहीं? सिंधी जो सेंटा आया गोगड़े ते आयो आया गोगड़े ते आयो आहीं? हाँ अच्छा कंहिंजे घर कोकी कंहिंजे घर पकान कंहिंजे घर मठो पींदासीं पर मो सेंटो त ॾी करे वेंदो आहे सामान गिफ्ट ने ॿिया ते तूं खाण आयो आहीं? मां सिंधी सेंटो ऐं खाई करे वेंदो आहियां बिजनेस माइंडेड अच्छा ऐं सिंधी सेंटो भेण इनमें मिठी कोकी त विझ मठो तू मिके बोतल में भरे दे ॾाढो स्वाद थी बणाए तू मठो सिंधी के गोगड़े जूं लख लख वधायूं।